अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुछ वर्क किताब मां साण करे अवां जी खिदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम कुछ वर्क किताब मां में हाण कौमप्रस्त अॻवान जे सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन ऐं नामियारे लेखक नवाज़ खान ज़ोहर जो मज़मून शामिल करियूं था, जंहिंजो उनवान आहे डेमन जा कुछ सियासी, समाजी, मुआशी, सकाफ़ती ऐं माहौलियाती पासा। बालादस्त क़ुवतूं डेमन खे हमेशह तरक़ी, तामीर ऐं ख़ुशहाली जो ज़रियो करे पेश पियूं कंदियूं आहिनि। हुन जो ख़्यालु आहे त डेम ठहण सां तरक़ी जो नओं ज़मानो शुरू थींदो। हूअ इहो तासर ॾींदियूं आहिनि त जे पाणी जूं नदियूं वहण बंदि थी वियूं, सुकी वियूं या तबाही जे वर चढ़ी वियूं त ख़ैरु आहे, छो जो डेमन ठहण सां खीर जूं मिठियूं ऐं नयूं नदियूं वहण शुरू थींदियूं। ज़िंदगी रियान ख्यान थी वेंदी ऐं माण्हू सुख जे जन्नतनि में सुराह साह खणण लॻंदा। उन जो तमामु सादो ख़्यालु ही पिणु आहे त दरियाउनि या छुड़े पाणी जो घणे भाङे तालुक़ आम तौर ते रुॻो ज़रायत सां आहे, तंहिं करे डेम ज़रूरु ठहणु घुरिजनि। संदन आम तस्वर इहो आहे त जेतिरी वॾी बीहक जो डेम हूंदो, जेतिरो घणो पाणी जमा थींदो, ओतिरी घणी अॻ में ॿनियूं आबाद थींदियूं ऐं ज़रायत जी वाध विझ थींदी, जंहिंसां अवाम वॾी तरक़ी कंदी। पर उहा ॻाल्हि कलीअ तौर ते दुरुस्त न आहे। डेमन ठहण सां जेतिरी तरक़ी दुनिया खे पले पई आहे, सच त उन खां वधीक तबाही बर्बादी उन जे हिसे में आई आहे। डेमन केतिरनि ई पासनि खां घणा नुक़सान ॾिना आहिनि ऐं राङा कया आहिनि। उन्हनि घणनि तरफ़नि राङनि ते हाणे दुनिया में तहक़ीक़ पिणु थी रही आहे ऐं डेमन जे ख़िलाफ़ आवाज़ पिणु उथी रहिया आहिनि। ज़रायत जी वाध वीझ जो सुवाल ज़ाहिरी लिहाज़ खां डेमन जो पहिरियों कार्य जी ज़रायत सां वाबस्ता कयल आहे। आम तौर ते पाणी गॾी ॿनियूं आबाद करण लाइ कयो वेंदो आहे। उहो जज़वी तौर दुरुस्त बि आहे त जिते जिते बि को नओं डेम ठहियो आहे त उते वधीक नयूं ज़मीनूं आबाद थियूं आहिनि। पर जेतिरे क़दुरु ज़मीनूं आबाद करण जो सुवाल आहे त उन जो ॿियो पासो हीअ आहे त हिकु तरफ़ डेमन जी कमांड एरिया यानी मोड़ी या उन जे पाणी जी पहुच वारे इलाइक़े जूं नयूं ॿनियूं आबाद थियूं थियनि, त ॿिए पासे पुछड़ वारनि इलाइक़नि जूं अॻु आबाद ज़मीनूं गैर आबाद थी तीन वाल ऐं तबाह थी वञनि थियूं, जंहिंजो हिकु तमामु वॾो ऐं गैर मामूली मिसाल सिंधु नदी आहे। सिंधु नदी ते डेमन ठहण सां जिथे पंजाब जूं वधीक ॿनियूं आबाद थियूं आहिनि, उते सिंध जूं ज़मीनूं पाणी जी खोड़ जे वर चढ़ी गैर आबाद थी वियूं आहिनि। साॻे वक़्तु इंडस डेल्टा भयानक तबाहकारी जे वर चढ़ी वियो आहे, जंहिंसां विरहाङे खां अॻु वारा ख़ुशहाल तरीन सरसब्ज़ तरीन इलाइक़ा बदहाली ऐं बर्बादी जो खाज थी विया आहिनि। जुदा जुदा नमूननि जी अहिड़ी भयानक सूरत हाल दुनिया जे मुख़्तलिफ़ मागनि ते ॿियनि डेमन पिणु पैदा कई आहे। बिजली जी पैदावार डेम निजा पिजा पाणी ऐं दरियाउनि ते कब्ज़नि जा मामरा आहिनि। डेमन वसीले बिजली पैदा करणु मुहागो अमल आहे, पर पोइ बि कोशिशि कई वेंदी आहे त डेमन सां बिजली घर जोड़े बिजली पैदा कई वञे। हालांकि बिजली पैदा करण जा ॿिया ज़रिया वधीक सस्ता ऐं माहौल दोस्त आहिनि, तंहिं हूंदे बि डेमन खे बिजली जो अहम ज़रियो करे पेश कयो वेंदो आहे। तंहिंजे बावजूदि हक़ीक़त हीअ आहे त अहिड़ियूं दावाऊं ग़लति निकितियूं आहिनि ऐं डेमन बिजली जी कथियल पैदावार न पए ॾिनी आहे, या वरी उन्हनि जी बिजली जी पैदावार सुतती घटिजी वई आहे। असल हक़ीक़त हीअ आहे त पुठिते पियल मुल्कनि में डेमन सां बिजली जी पैदावार उन करे सलाड़ी वेंदी आहे जो उन सां आलमी मालियाती इदारनि हथां कर्ज़ मिलण जी उमेद पैदा थिए थी। हाणे आम तौर ते आलमी मालियाती इदारा डेमन लाइ कर्ज़ इमदादूं या फंड नथा ॾियनि, तंहिं करे पुठिते पियल मुल्क बिजली जी पैदावार मां आमदनी ॼाणाए पाण खे कर्ज़ लाहिण जो अहल ॾेखारनि था ऐं मालियाती इदारनि खे बबलाइण जी कोशिशि कनि था त उहे खेनि डेम ठाहिण लाइ कर्ज़ मुहैया कनि। सच हीअ आहे त अॼुकल्ह दुनिया डेमन बदिरां तवानाई जे मुतबादिल ज़रियनि ॾांहुं वञी रही आहे, जेके साहंगा बि आहिनि, माहौल दोस्त बि आहिनि ऐं जटादार पिणु आहिनि। दरियाउनि ते कब्ज़नि जी हिकमत अमली जो हिसो पिणु आहिनि। जदीद दौर में जंगी हिकमत अमलियुनि में दुनिया तमामु घणी अॻिते निकिरी वई आहे। जंग जा नमूना ऐं अंदाज़ तब्दील थी विया आहिनि। हाणे रिवायती जंगी हथियारनि ऐं असले बदिरां ॿियनि ज़रियनि खां पिणु ज़बरदस्ती जंगी कमु वरितो वञे थो। कंहिं मुल्क जी मुआशी नाकाबंदी, बीमारियुनि जा जरासीम,
अनडिठे तरीक़े सां फसलनि जी तबाही, पाणी जे ज़रिए में दरियाउनि ते कब्ज़ा, आलमी तौरु अकेलाई जो शिकार करणु, सिफ़ारती विताग ऐं सियासी दॿाउ वग़ैरह उन जा अहम पासा आहिनि। जेकॾहिं मथियां मुल्क दरियाउनि ते कब्ज़ा कंदा त पक सां उन्हनि दरियाउनि जा हेठियां भाइवार उन्हनि बुखनि में साणा थी मरी खपी वेंदा या वरी पेश अची पवंदा। उन करे जदीद जंगी या तोसीह पसंदाणी हिकमत अमली जो अहम हिस्सो मिठनि पाणियुनि ऐं दरियाउनि ते कब्ज़ा पिणु आहे। उन करे तोसीह पसंद ऐं अॻिराई पसंद मुल्क या क़ौमूं इन सिलसिले में डेमनि जे नाले में कोशिशूं कनि थियूं। सिंधु दरिया ऐं उनजे भरतूअ नदियुनि ते डेमन ठाहिण वारी हिकमत अमली पिणु उन सिलसिले जी कड़ी आहे। उहे घण क़ौमी मुल्क जेके बेडकियती दौर जे पॉलिसियुनि मूजिबि हली रहिया आहिनि, उते हिन क़िस्म जा मामला वधीक शिदत सां मौजूदु आहिनि। उते मुख़्तलिफ़ क़ौमुनि विच में सियासी ऐं मुआशी टकराव आहिनि। पाकिस्तान में पंजाबी क़ौम जी बालादस्ती हुजण जे करे उन जे मुफ़ादनि खे ॿियनि क़ौमुनि जे मुफ़ादनि खां मुक़दम रखियो वञे थो। पंजाब जा अहम मुफ़ाद सिंधु नदी जो पाणी, सिंध जा कुदरती वसीला, नाणो ऐं सामुंडी किनारे ताईं रसाई आहिनि। पोयनि टिनी शयुनि ते मुस्तक़िल कब्ज़े लाइ सिंधु नदी ते डेम ठाहिण खे ज़रूरी सम्झो वञे थो। सिंधुअ नदीअ ते दाइमी कब्ज़े जी सूरत में सिंध सदाईं लाइ पंजाब जी मुहताज थी वेंदी। डेमनि जी सूरत में पंजाब खे सिंध जी नीड़ी ते नुंहं ॾियण जो अहिड़ो वजह हथ अची वेंदो जेको सवें साल जी तारीख़ में हुनखे कॾहिं बि हथ न आयो आहे। सिज ॿ पाछा आहे, फेरियूं घेरियूं कुदरत जो अटल क़ानून आहिनि। सुभाणे कहिड़ियूं उथलियूं पुथलियूं थियूं अचनि, उन्हनि ते उणी ही पंजाब जो लोही हथ त न रहंदो। उहा ॻाल्हि हू पिणु सम्झनि था। तंहिं करे अॻुवाट बंदोबस्तनि तौरु डेमनि जे हथियार खे पंहिंजे हथ हेठि रखणु चाहिनि था। जो हिकु त डेम ठाहिण बि ज़रे घटि ठाहिण जेतिरो ई ख़र्चु अचे थो ऐं उहो बि हिकिड़ो ॾुखियो मरहलो आहे। ॿियो त आलमी अदालतनि में तकरारनि खे खणी छो न वञिजे। पर सिफ़ारती मुहाज़नि ते बि सालनि जा साल ॻाल्हियूं, मीटिंगूं ऐं तजवीज़ूं पियूं हलंदियूं आहिनि। मामलनि जा नबेरा हमेशह वक़्तु तलब हूंदा आहिनि। घटि में घटि ओतिरे वक़्त ताईं त हू सिंध जी नीड़ी ते नुंहं ॾियो वेठा हूंदा। उन करे हू डेमन खे संदन ज़िंदगी मौज जहिड़ो मसइलो सम्झनि था। 18-19 सदी में अंग्रेज़नि जहाज़रानी जे बहाने सां सिंधु दरिया जा घट घेड़ ॾिसी ऐं दरियाई मवासिलात खे पंहिंजी गिरफ़्त में आणे सिंध ते वालार कई हुई। 21 सदी में पंजाबी इस्तमारियत सिंधु दरिया ते डेम ॿधी दरिया खे पंहिंजे कब्ज़े में करे सिंध ते पंहिंजी वालार खे मज़बूत करणु घुरे थी। उन नोयत तुड़े ॿियनि केतिरनि ई पासनि खां ॾिसबो त पतो पवंदो त सिंधु दरिया सिंध जे वजूद जी ज़मानत आहे। सिंध मुल्क जो वजूद दाइमी तौर ते सिंधु नदी सां सलाहियल आहे। लॾपलाण डेमनि जो हिकु वॾो नुक़सानु लॾपलाण पिणु आहे। डेम लाइ हिकु वॾी ढंढ खपे। ज़ाहिर आहे त उते भर पासे इंसानी आबादियूं हुजनि थियूं जिन खे लॾणो पवे थो। लॾपलाण इंसान खे दरबदर करे थी ऐं उन्हनि इंसाननि खे जेके कंहिं वक़्त में पंहिंजे पटनि ते शाद आबाद ऐं सरशारनि भरियल हाव सां रहनि था, वाइड़ो बणाए छॾे थी। माण्हू पंहिंजी मिटी सां आहे, पंहिंजी मिटी तां तड़िजे थो त हेकल व्याकल थियो थो वञे। डेम इंसानी वसीलनि जी तबाही ऐं इंसाननि जी दरबदरी जो हिकु वॾो सबबु आहे। उन्हनि दरबदर थींदड़ माण्हुनि खे काफ़ी हालतुनि में ॿीहर सही तरीक़े सां आबाद पिणु नथो कयो वञे। खेनि कॾहिं अधु गाबरा मुआवज़ा ॾेई लॾायो वञे थो त कॾहिं मुर्गे जबर जे ज़ोर ते खाइनि संदन अबाणा पट छॾाया वञनि था। लॾपलाण जो ॿियो निशानो छोड़ वारनि माॻनि ते रहंदड़ माण्हू था थियनि। सिंधु नदी ते ॿधल बंधन जे नतीजे में छोड़ वारनि इलाइक़नि में जेका तबाही थी आहे, उन वॾी लॾपलाण खे जनमु ॾिनो आहे। विरहाङे खां अॻु वारा भरिया भकलिया शहर वीरान ऐं ज़रे घटि ख़ाली थी विया आहिनि। बदहाली डेम आम तौर ते चइनि क़िस्मनि जे बदहालियुनि खे जनमु ॾियनि था। हिकु उहे माण्हू जेके डेम वारे माॻ तां लॾपलाण कनि था, उन जी अक्सरियत बि गुरबत ऐं बदहाली जे वर चढ़ी वञे थी। ॿियो डेम खां हेठि रहंदड़ माण्हुनि जूं ज़मीनूं भिड़भांग ऐं बंजर थी वञनि थियूं। ज़राए ते दारोमदार रखंदड़ उन्हनि माण्हुनि जी मईशत पाणी जी खोट या पाणी न हुजण जी सूरत में वेही रहे थी, जंहिंजे नतीजे में उहे ग़रीबी, मिसकिनी ऐं बदहाली जे वर चढ़ी वञनि था। टियों क़िस्म दरियाही कपिड़नि सां रहंदड़ मालवंद माण्हुनि जो आहे, जिन जो गुज़रान माल भटारे ते हुजे थो। उहे पिणु बदहाली जे वर चढ़ी वञनि था। पाणी जे अणहूंदे दरिया जी फितरी निज़ाम जी तबाहकारी जे नतीजे में ॿेला ख़तमु थियो वञनि
वण टिण ई गाह ख़तम थियो वञनि, पखी पखण माखियूं मखण घटिजो वञनि, मेंहूं वहकियो वञनि, खीर घटिजो वञे, काठियूं विकिणी गुज़रान कंदड़ माण्हू पिण तंगी जो शिकार थियनि था, कचे में थींदड़ पोखूं पिण घटिजो या किन हालतुनि में मुर्गो ख़तम थियो वञनि। अहिड़नि सबबनि जे नतीजे में उन्हनि इलाइक़नि में सख़्तु गुरबत पखिड़िजे थी। अहिड़ी हालत सिंधु दरिया जे छोड़ वारनि इलाइक़नि में तमर जे ॿेलनि जी तबाही समेत सिंधु जे कठार वारनि ॿिन्ही पासनि जे वसंजनि ऐं ॻोठनि में ॾिसी सघिजे थी। सखर बैराज खां हेठि जा चिटापिटा आसार अखियुनि में वीरानी भरण लाइ काफ़ी आहिनि। चोथों, मुहाणा तबाह थियो वञनि, मच्छी जो कारोबार घटिजो वञे, पतड़नि जो लटिजणु ऐं ॿेड़ियुनि जो हलणु चलणु बंदि थियो वञे, ॿेड़ियूं सुकीअ ते बीहो वञनि, ॿेड़ियुनि ऐं मच्छी जे धंधे सां लॻल माण्हू मुआशी तौरु तबाह थी कंगाल थी वञनि था। साॻिए वक़्तु ॿेड़ियुनि ठाहिण जी सनत पिण कंहिं हद ताईं मुतासिर थिए थी। बीमारियूं, वहंदड़ नदियूं माण्हुनि खे ताज़ो तवानो चङो भलो ऐं झुड़ग मुड़ग रखनि थियूं। नदियूं सिहत ख़ुशहाली ऐं ख़ुशी जो सामान आहिनि। नदियुनि खे वहंदे ॾिसी नेण पिया ठरंदा आहिनि, दिलियूं पियूं मस्तु थींदियूं आहिनि ऐं दिमाग़ पिया शादमान थींदा आहिनि। उन जे उबतड़ डैम जिस्मानी तौरु ज़हनी ऐं नफ़्सियाती बीमारियूं ऐं पीड़ाऊं पखेड़िन था। डैमनि जा माण्हुनि जे ज़हननि ऐं जिस्मनि ते वॾा नाकारी असर पवनि था। हिन ॾिस में साइंसी तहक़ीक़ घणियूं छिरकाईंदड़ हक़ीक़तूं पधिरियूं करे सघे थी। सिंध जा माण्हू जो अॼुकल्ह मुख़्तलिफ़ ख़तरनाक ज़हनी ऐं जिस्मानी बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि, उन जे पुठियां हिकु अहम कारण सिंधु नदी ते बंद ॿधी उन जो पाणी रोकणु आहे। डैम बीमारियूं पैदा कनि था। अहिड़ो हिकिड़ो इतिहास मुंहिंजे नज़रनि मां ताज़ो ई गुज़रियो आहे, जेको मिस्र में नील नदी ते ठहियल असवान डैम सां लाॻापो रखे थो। मिस्र जे अॻूणे सदर अनवर सादात जी महबूब ज़ाल जहां सादात पंहिंजी शानदार आत्म कहाणी में लिखे थी, असवान डैम ठहण सां जिथे ॿिया केतिरा ई फ़ाइदा हासिल थिया, उते बिलहर्ज़िया जे मर्ज़ पखिड़िजण जा वाक़िया पिण वधी विया, छाकाणि जो हाणे नील नदी में चाढ़ न थिए आयो। कुदरत पाणी जे चाढ़ ज़रिए जेका सफ़ाई कंदी हुई, उहा हाणे नथी थिए। पाणी जो वहिकरो उन्हनि मोतमार जरासीमनि खे वहाए खणी थो वञे ऐं उहे ख़तम थी विया थे। हाणे ईअं न थियण करे हारी हिन आर्ज़े जो शिकार मथां शिकार थी रहिया आहिनि। बिलहर्ज़िया जा जरासीम बीठल पाणी जे खॾनि खूबनि दरिया जे छॾे वियल कोरियनि ऐं उन्हनि खां परे नंढनि नंढनि खामनि ऐं नालियुनि में पलिजनि था। उन्हनि खां बचणु ॾाढो ॾुखियो आहे, जो उहे हज़ारनि जे तइदाद में पाणी जे किनारनि ते रहनि था ऐं हेतिरा नंढड़ा आहिनि जो सिर्फ़ु ख़ूरदबीनी वसीले ॾिसी सघिजनि था। उहे ॿूटनि नीमा जरासीमी कीड़ा हारणी उन जे ॿारनि जे जिस्म में खल ज़रिए दाख़िल थी संदन रत में शामिल थी वञनि था। उहे माण्हू जे जिगर ऐं दिली ते असरअंदाज़ थियनि था ऐं आख़िरकार कैंसर जो कारण बणिजनि था। उन जी अलामत हीअ आहे त जोड़नि में सूर, हल्को तप ऐं थकावट तारी थिए थी। अॻिते हली रेली में रत अचणु शुरू थिए थो। तेसिताईं मर्ज़ एतिरो वधी चुको हूंदो आहे जो उन ते ज़ाब्तो आणणु मुश्किल थियो वञे। हवालो मिस्री औरत जहान सादात सुफ़ो 600 सुफ़ो 269 ऐं 270। समाजी अबतरी डैम तमामु भयानक क़िस्म जी समाजी अबतरी खे पिण जनम ॾियनि था। पाणी जी खोट, दरिया जी तबाही, मईशत जी मफ़लूजी धिकार, ॾुकार ऐं गुरबत जो अथाह दबाव माण्हुनि खे चिड़चिड़ो, सितही अतड़ो, मौक़े परस्त ऐं छिड़ विछड़ बणाए छॾीनि था, जंहिंजे नतीजे में समाज बदतरी ऐं अबतरी जे वर चढ़ी वञे थो, जंहिंसां माण्हुनि जे ज़हननि ऐं सोचनि ते हानिकार असर पवनि था। हिकु क़ौम या समाज तौरु उहे ज़वाल ॾांहुं वधणु लॻनि था। माहौलियात जी तबाही डैमनि जो हिकिड़ो तमामु ख़तरनाक, भयानक ऐं इंसान ज़ात ख़िलाफ़ गुनाह जहिड़ो असर माहौलियात जी तबाही आहे। डैम माहौलियात दुश्मन साबित थिया आहिनि। जीअं तेज़ाब का सुहिणी औरत जे दिलकश चहिरे खे तबाह करे छॾे थो, ईअं ई डैम धरती जे हुस्नाक ऐं दिलरुबा चहिरे खे ऋण करे घुंजाए छॾनि था। डैमनि जे करे थींदड़ माहौलियाती तबाही धरती जी हुस्नाकी, दिलरुबाई ऐं ज़िंदगी जे रहनायनि रौनकनि ऐं दायमे जी तबाही आहे। औरतनि जे हक़नि जी भञकड़ी समाजी ऐं मुआशी नुक़्ते निगाह खां डैमनि जो तमामु घणो ख़तरनाक नुक़सानकार असर औरत ते पवे थो। पुठिते पियल समाज जी औरत त
इन सिलसिले में तव्हां घणो भोॻे थी। ॿारहाड़ जी औरत जी जेका थोरी थकी आमदनी थिए थी उन जो आधार कुदरती वसीलनि ज़राइत ॿनियुनि में पोरे चौपाए माल खीर मखण ऐं कुकड़ियूं या बदकूं पालण ते थिए थो। डेमनि जे करे पुछड़ वारनि इलाइक़नि में पाणी जे पैदा थींदड़ अणाट ज़राइत तबाह करे छॾे। माल मथां गांहिनि जे न थियण सबबा ॾुबरो थियो वहकियो खीर घटायो ऐं वाध वीज रोकियो छॾे, जंहिंसां औरतुनि जे अन पासां थींदड़ आमदनी घटिजो न हुजणु बराबरि रहिजी वञे या बिल्कुलु बंदि थियो वञे। गॾोगॾु ढोरनि खे पाणी पीआरण बि ॾुखियो थियो वञे। अॼुकल्ह सिंध में त उहा सूरत हाल आहे जो मर्द चौपाए माल ऐं ज़राइत मां ज़रे घटि हथ कढी विया आहिनि। सिंध जे ज़राइत ऐं चौपायो माल सिंधी औरत जी महिनत जे सहारे तॻे रहियो आहे। पाणी जी खोड़ जे करे पीअण जे पाणी लाइ बि ॾुखाइनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। पाणी जा ज़ख़ीरा घटिजो वञनि या जर खारो थियो वञे, जंहिं करे किन हालतुनि में त औरतुनि खे मिठे ऐं सुठे पाणी जी हासिलात लाइ परे परे पंधु करिणो पवे थो। उन क़िस्म जे ॿियनि घरेलू कमनि कारियुनि सबबा पाणी मर्दनि जी भेट में औरतुनि जे सरफ़े में वधीक रहे थो। तंहिं करे औरतुनि खे वधीक तकलीफ़ खणणी पवे थी, जेको अमल औरतुनि सां ज़्यादती सां गॾु औरतुनि जे हक़नि जी भञकड़ी जे दायरे में पिणु अचे थो। उन करे सनफ़ी लिहाज़ खां ॾिसबो त पाणी या डेम बुनियादी तौर ते औरत जो मसइलो आहिनि। डेम कुदरती वसीला तबाह करियो, औरतुनि जी आमदनी जे ज़रियनि खे ख़तमु करियो, खेनि कंगाल पणे ॾांहुं धिकियो छॾनि। उन सां गॾु उहे औरतुनि लाइ गैर ज़रूरी भार ऐं वधीक महिनत जो कारण बि बणिजनि था। सक़ाफ़ती हाञा लॾपलाण इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि मुआशी बदहाली समाजी अबतरी माहौलियात जी तबाही कुदरती वसीलनि सां राङनि ऐं नदियुनि ते कब्ज़नि जे नतीजे में तमामु वॾा सक़ाफ़ती नुक़सान पिणु पले पवनि था। सक़ाफ़तूं सदियुनि जे सफ़र में तख़लीक़ थियनि थियूं, जिन खे डेम हिकु धक में तबाह करे छॾनि था। नाला बि सक़ाफ़ती ओञाण हूंदा आहिनि। ॻोठनि ॻोठड़नि शहरनि जा नाला मुख़्तलिफ़ मागनि मकाननि गसनि घेड़नि लुकनि लंघनि डंडनि ढोरनि ॿेलनि ॿेलाटियुनि ॿेटनि ॿेटारियुनि झरनि झंगनि ऐं ॿियनि केतिरनि ई विधियुनि जा नाला हुजनि था, जिन जी पंहिंजी हिकु तारीख़ी अहमियत ऐं सक़ाफ़ती हुस्नाकी हुजे थी। डेमनि जे करे उहे सभु निसारजी वञनि था। नक्श लिखतूं क़दीम आसार क़दीम दौर जा तमदनी ओञाण तहज़ीबी विरसा ऐं ॿिया माज़ी जा अनेक यादगार ऐं हाल जूं अहम वस्तियूं ऐं विथूं डेमनि जे तबाहकारियुनि जे वर चढ़ी तबाह थी वञनि थियूं। माण्हुनि जे मेल जोल जा अंदाज़, ॿोली जो निज ख़ज़ानो, वेस वॻा ॻह ॻठा रांदियूं रूंदियूं रीतूं रस्मूं मतिलबु त हिकु सॼी सारी सक़ाफ़त पंहिंजो वजूद वञाए वेहे थी। कंहिं सक़ाफ़त जो मरणु सदियुनि जे पोरे जी रायकानी आहे, जंहिंजो अज़ालो कंहिं बि तौरु मुमकिन ई कोन्हे। नदियुनि जी तबाही डेम नदियुनि जा पुरशोर खिलंदड़ मुरकंदड़ लहरियूं हणंदड़ नचंदड़ ऐं हुस्न सां भरपूर वहकला रोकियो नदियुनि खे मारियो छॾनि था। डेम नदियुनि जा कातिल आहिनि। नदियूं हिन सुहिणी धरती जी सींध आहिनि, जंहिंजे पासनि खां ॿ किनारा कंहिं चागली ऐं वेंगस जे ॿिनि ॻंढियल चोटियुनि वांगुरु टिड़ंदा खिड़ंदा नज़र अचनि था। वॾी ॻाल्हि त नदियूं ज़िंदगी जी ज़मानत आहिनि। जेकॾहिं नदियूं न रहंदियूं त ज़िंदगी न रहंदी। हाकारी साइंसदान आइंस्टाइन कंहिं हंधि चयो आहे, जेकॾहिं दुनिया मां माखी जी मख ख़तमु थी वञे त उनजे चइनि सालनि धरती जे ॻोल्हे ते ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। अहिड़े नमूने जेकॾहिं दुनिया मां नदियूं ऐं दरिया ख़तमु थी विया त धरती जे ॻोल्हे ते 16 जा 20 आना पको पक ज़िंदगी जो अंत अची वेंदो। तंहिं करे ज़िंदगी ऐं जियापे लाइ ज़रूरी आहे त नदियूं वहंदियूं रहनि, फितरत मुरकंदी रहे ऐं इंसाननि सूधो समूरी जीवत शाद बाद ऐं दाइमी आबाद हुजे। हीअ ख़ूबसूरत मज़मून असां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। हिन ख़ूबसूरत मज़मून जो लेखक आहे नामियारो क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ौर। हिन मज़मून जो उनवान आहे डेमनि जा कुझु सियासी समाजी मुआशी सक़ाफ़ती ऐं माहौलियाती पासा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन